मां एसपी घोटकी सां मुखातिब आहियां। ही तुफ़ैल रिंद साफ़ी जेको क़तल थियो आहे, इन्हनि मुंहिंजो 2022 में पुट आमिर अली इन्हनि मारियो, इनजे भाउ मारियो जमील, जेको इन माल ताईं बि रूपोश आहे। अॼु मां पंहिंजे पुट जो पांध करे वियो। मां एसपी खे इहा गुज़ारिश कंदुसि त कंहिं ग़रीब खे या ॿिए खे तंग न करे। मां मारियो आहे, सरेआम मारियो आहे। मुंहिंजो इन्हनि पुट, इहे ॿई भाउ जमील ऐं तुफ़ैल मुंहिंजो पुट 22 साल जो इन्हनि क़तल कयो। ऐं ॿियो मुंहिंजो भाउ मोहम्मद शामिर खे इन महिल माज़ूर करे छॾियो आहे, उनजी जंग ख़तमु आहे। 4 माण्हुनि खे इन्हनि मारियो। इहे सहाफ़त जे ज़ोर ते इन्हनि असांजा क़तल बि कया, असांजा फटी बि कया। सहाफ़ियनि खे, जेको सहाफ़ी थिए न, उनखे गवर्नमेंट लेसन ॾेई छॾींदी आहे त तव्हां वञी माण्हू मारो। उन खां पोइ मां सुल्तान रिंद साहिब खे चवंदुमि, तूं किथे हुए जॾहिं मुंहिंजा माण्हू मोया ऐं मुंहिंजा बच्चा रुना? उन महिल किथे को मुंहिंजी लाइफ या मुंहिंजी वीडियो हलाई? मां तोॾे वैसा कयूं, मां तोॾे पैगाम कया, मैसेज कया, कॾहिं मुंहिंजी इन महिल डेटा पंहिंजी चेक कर, कॾहिं मुंहिंजी हलाई वीडियो, कॾहिं मुंहिंजे लाइ ॻाल्हाई? तूं साफ़ी आहे। ॿियो नुमान सिंधी, तव्हां सहाफ़ियनि खे जेको आहे न गवर्नमेंट लेसन ॾेई छॾियो आहे, तव्हां दुनिया जा माण्हू मारो, तव्हांखे ख़ल्क़ कुझु कोन चवंदी। मारींदा वे त तव्हांजा बि मरदा। इनजो भाउ इन तुफ़ैल रिंद जो इन महिल बि रूपोश आहे, जेको जमील नाले सां, ऐं ॿियो इनजो सौट रूपोश आहे माजिद, ॿियो रूपोश आहे कौसर। 3 माण्हू इन महिल मुंहिंजे पुट जे केस में रूपोश। 4 साल थी विया आहिनि। मां सां कोई इन्हनि न फ़ैसिलो कयो आहे, न का ॻाल्हि कयो आहे। बाक़ी इन्हनि जो छोकिरो अॻे मोयो, उहो मां न मारियो आहे। मां पहिरें बि लाइफ में चयो, मां अॼु बि चवां थो, अॻे हिन जे घर में माण्हू मोयो, उहा माते एफआईआर कराए, इन्हनि मुंहिंजा घर डाराए, का शइ न छॾी असांजी पोयों। सिर्फ़ु सहाफ़ा जे ज़ोर ते सहाफ़ियनि खे खणी पुलिस खे ब्लैकमेल करे मुंहिंजो सॼो इन्हनि नुक़सानु कयो। अॼु मां पंहिंजो पांध कयो आहे। एसपी साहिब खे मां गुज़ारिश कंदुसि त ॿिए कंहिंखे ग़रीब खे गुरबे खे तंग न करे। मां क्लियर करे छॾां थो। अस्सलाम वालेकुम।